IAC पे के 10 साल मुकम्मल थी विया आहिनि। बीजिंग में बैलेट एंड रोड फोरम के खिताब कंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त टें BRI फोरम में शिरकत करे ख़ुशी थी रही आहे। BRI तरक्की ऐं ख़ुशहाली जो मनसूबो आहे। BRI सां अवामी सतह ते राब्तनि ऐं मुआशी तरक्की खे हथी मिली आहे। रिथ सां तरक्की याफ़्ता ऐं पुठिते पियल मुल्कनि में फ़र्क़ घटि थी रहियो आहे। चीन जे पाइदार तरक्की वारे मनसूबे में पाकिस्तान अहम भाईवार आहे। गवादर में इंटरनेशनल एयरपोर्ट जी तामीर जो कम जारी आहे। जल्द गवादर में इंटरनेशनल एयरपोर्ट जो इफ्तिताह कयो वेंदो। पाकिस्तान में $25 अरब जी सीड़पकारी सां CPEC जा 50 मनसूबा मुकम्मल थिया आहिनि। पाकिस्तान पारां हथियारनि जे निज़ाम अबावेल जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त तजुर्बे जो मक़सदु मुख़्तलिफ़ डिज़ाइन ऐं टेक्निकल पैरामीटर्स जो जाइज़ो वठणु हो। चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद तजुर्बे जो मुशाहिदो कयो। चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी कामयाब तजुर्बे ते अमले जी सलाहियतनि खे सारायो। सदर वज़ीर आज़म ऐं सर्विसिस चीफ स्ट्रेटेजिक फोर्सिस जे समूरनि मेंबरनि खे मुबारकूं ॾिनियूं। ISPR मूजिबि तजुर्बे जो मक़सदु हथियारनि जे मुख़्तलिफ़ निज़ामनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठणु हो। स्ट्रेटेजिक फोर्सिस कमांड जे ऑफिसरनि, साइंसदाननि ऐं इंजीनियर्स जी तजुर्बे जो मुशाहिदो कयो। कारसा साने जी शहीदनि जी 16वीं वर्सियत मल्हाई थी वञे। मरकज़ी ताज़ियती मेड़ाको बिलावल हाउस कराची में ॿाहिरां थींदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। PPI अॻवाननि कारकुननि पारां कारसा साने जी शहीदनि जी यादगार ते हाज़िरी, गुल रखी सुॾकनि ऐं लुड़कनि जी भेटा पेश कई थी वञे। अॻूणी सिरासी पुलिस ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त 13 अक्टूबर शहीद जी कुर्बानी, बहादुरी ऐं वफ़ादारी जो ॾींहुं आहे। कारसा साने जी शहीदनि जूं कुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। शहीद बेनज़ीर भुट्टो जे पाकिस्तान में अमन थींदो ऐं ख़ुशहाली ईंदी। पाकिस्तान खे मुकमल तौर ते फ़लाही रियासत ठाहिण ताईं जल्दी अची शहीदनि जे खून जा करसी रहंदासीं। नौजवान बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾियनि, कॾहिं बि मायूस न कंदासीं। कारसा साने जी शहीदनि जानियूं कुर्बान करे तारीख़ में न विसारण जोगी दास्तान सरजी। शहीदनि जी कुर्बानी सबूत आहे त पाकिस्तानी क़ौम जमहूरियत ख़ातिर हर मुश्किल जो मुक़ाबिलो करण ऐं सोभ जो अज़्म रखे थी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कारसा साने जी शहीदनि जी 16वीं वर्सियत जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त अॼोको ॾींहुं हो कारसा साने जी शहीदनि खे भेटा पेश कनि था ऐं उन्हनि लाइ अल्लाह ताला खां रहमत जा तलबकार आहिनि। कारसा सानियूं यादि ॾियारींदो रहंदो त आमरीत ऐं दहशतगर्दी जो गठजोड़ तहज़ीब इंसानियत जो दुश्मन आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन अवाम खे बेरोज़गारी, ग़ुरबत ऐं नाइंसाफ़ी जे दुबण मां जान छॾाइण, आवाम जी ख़ुशहाली, तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ ॾियारणु हो। हू वाइदो कनि था त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे इनविजिल मिशन खे अमल जामू कराईंदा। इसराइल ज़ुल्म जूं सभु हदूं उरांघे छॾियूं। इस्पताल ते रॉकेट हमलनि में 877 फ़लस्तीनी शहीद। गज़ा में इसराइल जे हमलनि जो निशानो बणिजंदड़ इस्पताल में ज़ख़्मनि जो इलाज हलंदड़ हो। गडियल क़ौम जे स्कूल ते बि हमलो। इसराइली फ़ौज जा रिफा क्रॉसिंग ऐं खान यूनिस जे इलाइक़नि ते बमनि सां हमला। ॾखण गज़ा में इसराइल जे हवाई हमलनि में 80 माण्हू शहीद। इसराइली हमलनि में शहीद थियल फ़लस्तीनी जो अंग 4000 थी वियो ऐं 13,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। अल बेरिश कैम्प ते बमबारी में हमास जो सीनियर कमांडर ऐमन नौफल मारिजी वियो। इसराइली सामूंडी फ़ौज बि गज़ा ते हमला शुरू करे छॾिया। हिज़्बुल्लाह इसराइल में लिबनान बॉर्डर ते चकरनि दौरान 16 ॼणा मारिजी विया। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास गज़ा में इस्पताल ते हमले बाद एहतजाज कंदे अमेरिकी सदर सां ते थियल मुलाक़ात खां इनकार करे छॾियो। पाकिस्तान, ईरान, अरब लीग, मिस्र, कतर, तुर्किया, कैनेडा ऐं गडियल क़ौम तरफ़ां इसराइली हमलनि जी मज़म्मत। बमबारी इंसानी हक़नि जे संगीन बनकड़ी करार। गडियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल गज़ा में फौरी इंसानी बुनियादनि ते जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। अंतोनियो गुतरेस हिमायत माण्हुनि खे बुनियादी इंसानी ज़रूरतनि खे पूरो करण लाइ बिना देर इंसानी इमदाद जी गैर महदूद रसाई की इजाज़त ॾिनी वञे। गज़ा जे इस्पताल ते हमले ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मुल्कनि में शहरी ॿाहिरि निकिरी आया।
उर्दन, लेबनान, ओमान, तुर्किया, कनाडा, इराक ऐं बेरूत में इसराइल खिलाफ मुज़ाहिरा। गज़ा जी सूरत हाल ते ओवैसी जो हंगामी इजलास अॼु थींदो। सऊदी अरब जी दरख़्वास्त ते इजलास जिदे में रथियल इस्लामी सरकार तनसीब तैयारियूं मुकमल करे वरितियूं। गज़ा में इसराइली बमबारी ऐं घेराव सबबि पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान पारां गज़ा में अस्पताल ते इसराइली बमबारी जी मज़म्मत। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चवणु आहे त गज़ा में अस्पताल खे निशानो बणाइण गैर इंसानी फ़ाल आहे। आलमी इंसानी कानून अस्पतालनि ऐं तिबी अमले खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे थो। आलमी बिरादरी तशद्दुद रोकण लाइ तेज़ीअ सां कमु करे ऐं ज़िम्मेवारनि जो एहतिसाब कयो वञे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जो चवणु आहे त गज़ा में अस्पताल ते बर्बरीअ जो तासो वाक़ियो फ़लस्तीनी जी नस्लकुशी जो तसलसल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इसराइली अस्पताल ते हमलो करे सफ़ाकीअ जूं समूरियूं हदूं पार करे छॾियूं। हमलो पूरी इंसानियत लाइ शर्म जॻो आहे। आलमी इदारे इसराइल जी इंसानियत ख़िलाफ़ जारियत रोकनि। बेजिंग में टियों बैलेट एंड वोट फॉर जो इफ़्तिताही इजलास चीनी सदर शी जिनपिंग ख़िताब कंदे चयो आहे त बैलेट एंड वोट गॾियल वफ़ादनि खे हथी ॾियण वारो फोरम आहे। दुनिया जे 140 मुल्कनि सां वापारी राब्ता आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिंखे गुल ॾींदव त ख़ुशबू तव्हां जे हथनि में रहंदी। सिल्क रोड जो बुनियादी मक़सद अमन सरकार खे वधाइण आहे। 2030 ताईं 1 लख माण्हुनि खे जदीद टेक्निकल तरबियत ॾिनी वेंदी। रोशन मुस्तक़बिल लाइ गॾिजी मुक़ाबिलो करणो पवंदो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणु आहे त रूस ऐं चीन पाइदार तरक़ी लाइ कमु करे रहिया आहिनि। फोरम सॼे मुल्कनि खे पाण में जोड़ण लाइ उपाउ बरता वेंदा आहिनि। बुनियादी ढांचे खे जदीद ऐं वसी बणाए पियो वञे। बेजिंग में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन विच में मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि जो मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। घोगी भरिसां सरहद थाणे जे हद में जवाबदार मुबीना कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। वोट बोदो खान में हाजी सुनारो तुर्क पंहिंजी 60 वरीअ जी ज़ाल पोपट खे क़त्ल करे फ़रार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचायो। मरीज़ जे इलाइक़े सुखण थाणे में पोर्ट रोड भरिसां जगमा नीगर जो लाश ते इत्तला ते पुलिस पहुची नीगर जो बड़े सिजना अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त हतायल नीगर जी लाश ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि। सुञाणप नाहे थी सघी। मदेची जे कचे वारे इलाइक़े में कोलोड़ा जुड़े जा तकरार था माशी वियल 6 ॼणनि जे हथियारनि जी शानू जनाज़ा नमाज़ अदा जुड़े जा धुर्जे 5 ॼणनि नज़र मोहम्मद नियाज़ शुएब सुबहान ऐं अब्दुल करीम जुड़े जो जी जनाज़ा नमाज़ रिगपुर में अदा करण बाद मड़ बाणी कब्रिस्तान की सालिशा कब्रिस्तान में दफनाया विया। कोलोड़ा धुर्जे माशी वियल नादिर कोलोड़ो जी जनाज़ा नमाज़ ॻोठ रमज़ान कोलोड़ो में अदा करण बाद पीर अबूड़ो कब्रिस्तान में तदफीन वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंद पिणियल। पुलिस तोड़े इंतज़ामिया खूनी झड़े ते साफ़ आणण लाइ के उपाउ न वरिता। ठुल में फोरन हथा मज़ाइमत क़त्ल थियल नौजवान दुकानदार जा कातिल पुलिस न पकड़िया। हाफ़िज़ मौसम नलारी जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ 29 ॾींहं बरेबर चौक ते एहतिजाजी धरणो। सब्ज़ी मंडी जे वापारियुनि रैली कढी शहर में गश्त कयो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।